नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सब डिवीज़न खिपरो DSP पीर अल्लाह रखियो कुरैशी ऐं टिनि थाणनि खाई खिपरो ऐं पेरूमल जे SHO मंशियात फ़िरोज़न ख़िलाफ़ कयल कार्रवाइयुनि बाबति प्रेस कॉन्फ्रेंस कई वई है। प्रेस कॉन्फ्रेंस में सब डिवीज़न खिपरो DSP पीर अल्लाह रखियो कुरैशी ॿुधायो त सब डिवीज़न खिपरो जे टिनी थाणनि खिपरो पेरूमल खाई में SSP सांगड़ डॉक्टर फ़ुर्क लंजार जी हिदायत ते हिकु हफ़्ते खां मंशियात फ़िरोज़न ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ आहिनि, जंहिंमें टिनी थाणनि ते टोटल 22 मंशियात फ़िरोज़न ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि, जंहिंमें खिपरो में 13 केस, खाई में 4 जॾहिं त पेरूमल में 5 केस दाख़िल करे लाखे रुपए जी नशावर सोपारियूं गुटको कचो शराब बरामद कयो वियो। हिननि जो वधीक चवणु आहे त इहो अहद कयो वियो आहे त सब डिवीज़न खिपरो खे मंशियात खां पाक करणो आहे। हिन जो वधीक चवणु आहे त इहे कार्रवाइयूं हमेशह लाइ जारी रहंदियूं। प्रेस कॉन्फ्रेंस में DSP सब डिवीज़न खिपरो पीर अल्लाह रखियो कुरैशी सां गॾु SHO खिपरो मोहम्मद असलम बिल्लो, खाई थाणे जो SHO मोहम्मद शरीफ जमाली ऐं पेरूमल थाणे जो SHO गुलजार मरी पिण गॾु हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।